त उहे शागिर्द जेके असांजे क्लास में कंहिं सबब जे करे न अची सघिया आहिनि, उन्हनि जे लाइ असां रिकॉर्डिंग रखूं था ऐं पोइ क्लास शुरू कयूं था ऐं असां डिस्कस कंदासीं अॼु सूमरनि जो दौरु। सभ खां पहिरीं जॾहिं असां सिंधी अदब जी ॻाल्हि कयूं था, सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं था, त मुख़्तलिफ़ सवाल असांजे ज़हन में अचनि था। त असां जॾहिं हिस्ट्री ॿुधाईंदा आहियूं, हाणे ख़ासि तौर ते हिकिड़ा उहे शागिर्द जेके हिस्ट्रीअ खां वाक़ुफ़ु न हूंदा आहिनि, त हिस्ट्रीअ खे ॿुधाइबो कीअं, मतिलबु हिकिड़ी स्टोरी टेलिंग आहे उनखे कीअं असां करे सघूं था। हिकिड़ी ख़ासि तौर ते असांजा जेके लिटरेचर जा शागिर्द हूंदा आहिनि, या ख़ासि तौर ते असांजा तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में तव्हांखे नज़र ईंदो आहे त जेके हिस्ट्री वारा जेके पेपर्स आहिनि, उहे यूरोपियन हिस्ट्री आहे, एडो पाक हिस्ट्री आहे, या यूएस हिस्ट्री आहे, या हिस्ट्री या मुख़्तलिफ़ जेके पोर्शन्स अचनि था, त उन में असांखे हिकिड़ी शइ ज़रूरु नज़र अचे थी, त उन में शागिर्द एॾो स्कोर नथो करे सघे। उनजो रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त कड़ीअ सां कड़ी मिलाइण शागिर्दनि खे नथी अचे। माना हिकिड़ा इवेंट्स थींदा आहिनि, उन इवेंट्स खे हिकिड़ो अहिड़े तरह सां असां लड़ीअ में पोईंदा आहियूं जो हिकिड़ो मुकमल स्केच, हिकिड़ो मुकमल अक्स ठही ईंदो आहे तारीख़ जो। त असां हिते कोशिशि कंदासीं त जॾहिं बि असां दौरनि जी ज़िक्र कयूं था अदब जे हवाले सां, त उन में असां सम्झो त असां हिस्ट्रीअ जे बारे में ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, यानी कि सिंधी अदब जी तारीख़। त पोइ उन तारीख़ खे तारीख़ वारे अंदाज़ सां पढ़ियो वेंदो आहे, सम्झो वेंदो आहे, उनखे हल कयो वेंदो आहे। त सभ खां पहिरीं पहिरीं जॾहिं बि असां दौर ते सवाल कंदा आहियूं, त पहिरीं पहिरीं असां तारुफ़ लिखंदा आहियूं। हाणे असां सुभाण वारे क्लास में इन ते वधीक बहस कंदासीं त इहो तारुफ़ कहिड़ी तरह सां लिखिबो। जीअं आउं तव्हां सां ऑलरेडी डिस्कस करे चुको आहियां त जॾहिं बि असां तारुफ़ लिखंदासीं त हिकिड़ो जनरल तारुफ़ असां लिखंदासीं। मतिलबु हिकिड़ो ई तारुफ़ असांजो अहिड़ो ठहियलु हूंदो जेको हर दौर ते फिट पियो थींदो। मतिलबु इहो आहे त अगरि कंहिं बि दौर ते सवाल पुछो थो वञे, सूमरनि जो दौरु आहे, समन जो दौरु आहे, जंहिं बि दौर ते तव्हांजो सवाल ईंदो, उहो हिकिड़ो अहिड़ो इंट्रोडक्शन असां तयारु कंदासीं जेको हर दौर ते फिट लॻी सघे थो। उनखे असां सीवी मेथड चवंदा आहियूं। उन जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। उन खां अलावा हिस्ट्रीअ जे हवाले सां जॾहिं बि सवाल अटेम्प्ट कबो आहे, त उन में हिकिड़ी टेक्निक जेके आऊं तव्हांखे अॼु जे क्लास में डिस्कस कंदासीं। त अगरि आऊं तव्हां खां हिकिड़ो मासूमाना मुंहिंजो सवाल आहे, तव्हां खां पुछां त बाबा पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरीं पैदा थिया हुआ, या क़ुर शरीफ़ पहिरीं लथो हुयो? मुंहिंजो नंढड़ो सवाल आहे तव्हां खां, त पहिरीं छा थियो हुयो? पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया हुआ, या उन्हनि ते क़ुर शरीफ़ नाज़िल थियो हुयो? हाणे तव्हांखे हिस्ट्री लिखण जो हिकिड़ो तौर तरीक़ो सम्झायां थो, हिकिड़ी लॉजिकल जेकी एनालिसिस आहे उहा तव्हांखे सम्झायां थो। त असां जॾहिं तारीख़ लिखंदा आहियूं, त उन में मेन जॾहिं ग़लती कंदा आहियूं उहा इहा कंदा आहियूं त असां उन्हनि शयुनि खां नावाक़िफ़ थी करे उनखे उबतो लिखी वेंदा आहियूं। मतिलबु चवण जो, असां उबतो लिखी वेंदा आहियूं। उहा शइ जेकी असांखे लिखणी हूंदी आहे, उन लिखण जे बजाए असां कुझु ॿियो लिखी वेंदा आहियूं। पोइ उनजो थींदो ईअं आहे त असां उन्हनि ॻाल्हियुनि खां इलाही सारो कोहे दूर परे असां हलिया वेंदा आहियूं। उहो सवाल असांजो असां पाण अंडरस्टैंड न करे सघंदा आहियूं। जॾहिं बि हिस्ट्री लिखबी ऐं उहा अदब जी हिस्ट्री हूंदी, त सभ खां पहिरीं उन में कंट्रीब्यूटर्स जो ज़िक्र कबो। कंट्रीब्यूटर्स केरु आहिनि? मतिलबु हाणे अगरि कल्होड़नि जे दौर में असां डिस्कस कयूं पिया ऐं लतीफ़ जो ज़िक्र न कयूं त बेवाजिबी आहे। समन जो दौरु आहे, उन में समन जे दौर में असां डिस्कस कयूं पिया, काज़ी कादन जो ज़िक्र न कयूं त इहा वॾी बेवाजिबी थींदी, वॾी नाइंसाफ़ी थींदी। साॻी तरह सां जॾहिं बि असां हिस्ट्रीअ खे अटेम्प्ट कंदासीं, त सभ खां पहिरीं पहिरीं, हाणे अमूमन ईअं थींदो आहे त तव्हां जॾहिं हिस्ट्रीअ जा किताब ॾिसंदा आहियो, त उन में वरी उबतड़ हूंदो अथव। उते उबतड़ हूंदो आहे। उबतड़ कीअं हूंदो आहे? त उन में तव्हांखे नज़र ईंदो आहे त पहिरीं हिस्ट्री लिखियल हूंदी आहे, आख़िरीअ में उन जा जेके कंट्रीब्यूटर्स लिखियल हूंदा आहिनि। जॾहिं त इहो बिल्कुलु ग़लति आहे। बाबा हिकिड़ो माण्हू पैदा थियो, वॾो थियो, स्कॉलर थियो, उन खां पोइ उन कंट्रीब्यूशन ॾिनी। त सभ खां पहिरीं पहिरीं जॾहिं बि हिस्ट्रीअ ते सवाल अटेम्प्ट करिणो आहे, पहिरीं असां कंट्रीब्यूटर्स जो ज़िक्र कंदासीं। जेके अदब जा सहेड़ींदड़ आहिनि, अदब जा लिखंदड़ आहिनि, उन्हनि खे असां पंहिंजे बहस हेठि आणींदासीं, उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। सिंधी अदब में लोकदासन जे इर्तिक़ा जो दौरु। हाणे असां सुमरन जे दौर जो अगरि जाइज़ो वठूं, त तक़रीबन 300 सालनि ते मुश्तमिल दौरु आहे। 1050 खां 1351 ताईं इहो दौरु रहे थो।
सिंधी अदब जो हिकिड़ो वसीउ दौरु चइजे त वधाउ न थींदो, ऐं पहिरियों पहिरियों दौरु असांजे CS जे सिलेबस जे हिसाब सां। हाणे हिन में छा थियो, इन में सभ खां पहिरीं पहिरीं 3 क़िस्मनि जी असांखे अदब जी जेकी हिकिड़ी डेवलपमेंट आहे उहा नज़र अचे थी। हिकिड़ी डेवलपमेंट नज़र अचे थी त असांखे लोक अदब जे हवाले सां नज़र अचे थी। ॿी जेकी असांखे डेवलपमेंट अदब में नज़र अचे थी उहा असांखे मज़हबी शाइरीअ जे हवाले सां नज़र अचे थी। टी जेकी कंट्रीब्यूशन असांखे नज़र अचे थी उहा नज़र अचे थी जंगी रिजज़ या जंगी शाइरीअ जे हवाले सां नज़र अचे थी। हाणे इहे 3 असां वटि एरियाज़ आहिनि जिन मां असांखे चूंड करे पंहिंजी हेडिंग्स सब हेडिंग्स लिखणियूं आहिनि, ऐं उन्हनि एरियाज़ खे इन अंदाज़ सां असांखे पेश करणो आहे जो शाइरीअ वारो जेको तौरु तरीक़ो आहे जंहिंमें शाइरी असांखे न लिखणी पवे। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी हूंदी त असां शाइरी खां बग़ैर सवाल कीअं था सूमरनि जो दौरु अटेम्प्ट करे सघूं जंहिंमें त रुॻो शाइरी शाइरी आहे, हर हर हेडिंग में शाइरी लॻे थी, पर न, असां बग़ैर शाइरीअ जे बि दौरु अटेम्प्ट करे सघूं था। जे हिते अचे थो त सिंधी अदब में लोक दास्तान जे इर्तिका जो दौरु आहे। हाणे असां डिस्कस इन में अंदरि छा डिस्कस करिणो आहे असांखे, असां इहो इन में अंदरि पैराग्राफ में जॾहिं डिस्कस करण वारा आहियूं त उन में इहो चवंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ में उन जे रिसाले में 7 सूरमियुनि जो ज़िक्र कयो आहे लतीफ़ सरकार। उन्हनि मां 6 जो तालुक़ु असांजे सूमरनि जे दौर सां आहे। सिर्फ़ु नूरी जाम तमाचे जो जेको नीम तारीख़ी दास्तान आहे या रुमानवी दास्तान आहे उन जो तालुक़ु असांखे हिन दौर सां नज़र नथो अचे, उहो समंझ दौर जो आहे। बाक़ी जेके उमर मारवी आहे, ससी पुनू आहे, सोरठ राय ॾियाच आहे, या ॿिए जेके तव्हांखे दास्तान नज़र अचनि था उनजो असां हिते ज़िक्र कंदासीं। ऐं अहिड़ी तरह सां असांजो पहिरियों पैराग्राफ जेको इंट्रोडक्शन खां पोइ थींदो उहो इन तरह सां लिखंदासीं, ऐं असांखे का बि शाइरी लिखण जी का ज़रूरत कान्हे का। असां सिर्फ़ु इहो लिखियो त शाह साईं जूं 7 सूरमियूं आहिनि। हाणे इहो हिकिड़ो एमसीक्यूज़ बि असां हुनखे ॿुधाए छॾियो, हिकिड़ी एक्स्ट्रा इंफॉर्मेशन बि ॿुधाए छॾी, ऐं हुन में इहो बि लिखियोसीं त हिन मां 7 सूरमियुनि मां 6 जो तालुक़ु हिन दौर सां आहे। ऐं अहिड़ी तरह सां असां हिन सवाल खे पोइ अॻिते वधाईंदासीं। ठीकु आहे बाबा। वरी असां अचूं था नेक्स्ट, असांजी जेकी आहे सो हेडिंग लॻे थी, उहा हेडिंग आहे धारियुनि जे कहानि जे करे सिंधी तारीख़ जो ब्लैक होल आहे। ब्लैक होल जी डेफिनेशन छा आहे? माना जेकी शइ अचे थी उहा हुन में ज़िम थी वञे, ख़तम थी वञे, तबाह बर्बाद थी वञे। इहा हिन जी हिकिड़ी थुल्हे लेखे जेकी आहे सो डेफिनेशन असां सम्झी आहे ब्लैक होल जी। त ही दौर जेको आहे हिकु वसी दौर आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ दौरनि में, इन दौर जे विच में जेके मुख़्तलिफ़ दौर थींदा आहिनि उन में जंगियूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरीं आहे गुजरनि ऐं सूमरनि जूं लड़ायूं लॻंदियूं आहिनि। इलाउद्दीन खिलजी सिंध ते हमिलो कंदो आहे, उनखे केरु वठी ईंदो आहे? दोदो, जेको दोदे ऐं चनेसर जे विच में मसइलो थींदो आहे पग तां, उन जे दौरान इलाउद्दीन खिलजी जेको आहे सो सिंध ते हमिलो कंदो आहे। ऐं हिते छाकाणि त इलाउद्दीन खिलजीअ जो हिकिड़ो कॉन्सेप्ट, हिकिड़ो ज़हन ठहियल आहे त बाबा जेकी दुनिया जी ख़ूबसूरत शइ आहे उन ते इलाउद्दीन खिलजीअ जो हक़ु आहे। त पोइ अहिड़ी तरह सां हू इन शयुनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो आहे, हिते ईंदो आहे ऐं फुर लुट कंदो आहे, मार धाड़ कंदो आहे, ऐं अहिड़ी तरह सां असांखे नज़र अचे थो त हिन दौर में असांखे हिकिड़े क़िस्म जूं जंगियूं नज़र अचनि थियूं। भला इन जंगियुनि जो असांजे अदब ते कहिड़ो फ़र्क़ु पियो? बाबा जंगियूं लॻियूं त इहो त पॉलिटिकल सिस्टम आहे, पॉलिटिकल जेको आहे हिकिड़ी चइजे त निज़ाम जे करे कुझु ॻाल्हियूं थियनि थियूं या जंगियूं लॻनि थियूं, त पोइ हुनजो असांजे अदब ते कहिड़ो असरु पियो या अदब खे कीअं असां हुन में एक्सप्लेन करे सघूं था? त उनजो हिकिड़ो आसान एग्ज़ाम्पल इहो आहे त बाबा इन जे करे असांजे जेके अदीब हुआ या उन दौर जा जेके ॾाह हुआ उन्हनि हिकिड़ो जेके जंगी रिजज़ आहिनि, जेके इंग्लिश में पाण इपिक पोइट्री बि चवंदा आहियूं, उन्हनि जो रवाज असांजे अदब में पवे थो। ऐं असांजे हिन दौर में हिकिड़ो मशहूरु जेको आहे असांखे मार्को नज़र अचे थो, जेको जंगी रिजज़ नज़र अचे थो, उहो समंग चारण जेको आहे, न सॉरी, भागू भान जेको आहे उहो सिंधी ॿोलीअ जो अज़ीम रज़्मियो लिखंदो आहे। समंग चारण बि हिन दौर जो शाइर आहे ऐं उहो उनजी शाइरी बि असांखे नज़र अचे थी, पर जेको मेन जेको असांखे हिकिड़ो नज़र अचे थो उहो भागू भान। भागू भान जेको आहे सिंधी अदब जो अज़ीम रज़्मियो लिखंदो आहे। हाणे रज़्मियो छा हूंदो आहे? रज़्मिया शाइरी छा हूंदी आहे? रिजज़ छा हूंदो आहे? बाबा इहा उहा शाइरी जीअं ISPR वारा हर साल हिकिड़ो नओं गानो ॾींदा आहिनि असांखे। हर साल हिकिड़ो नओं गानो असां लाइ थींदो आहे, मेरे नग में तुम्हारे लिए हैं।
हाणे इहो जेको मेरे नग में तुम्हारे लिए आहे, हाणे इहो जेको आहे इहो तव्हांजो जंगी रिजुज़ आहे, जंहिंजो ज़िक्र असां हिते करे रहिया आहियूं। जंगी रिजुज़ उन शाइरी खे चइबो आहे जेकी नागारनि ते जंग जे दौरान वॼाए, ऐं जेको असांजा फ़ौजी जवान हूंदा आहिनि, जेके जेके जोधा जवान हूंदा आहिनि पंहिंजे मुल्क जी सलामतीअ लाइ विढ़ी रहिया हूंदा आहिनि, उहे उन्हनि खे जेको आहे हौसलो ॾियण जे लाइ, उन्हनि खे हमथाइण लाइ अहिड़े क़िस्म जी शाइरी लिखी वेंदी आहे जेके असां जंगी रिजस चवंदा आहियूं। त उनजो पिणु वजूद हिन दौर में पवे थो। वरी असां हिकिड़ी ॿी पॉइंट जेकी आहे डिस्कस कंदासीं, हिन दौर में सिंधी ॿोली खे जाग्राफी वुसत मिली। असां अचूं पिया हाणे मज़हबी शाइरी असांजे ॿोलीअ लाइ कीअं कारआमद थी आहे, अदब जे लाइ कहिड़ी जेकी आहे सो कमु कयो। मज़हबी शाइरी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई त मज़हब जी प्रचार थी पए, पोइ असांजी ॿोलीअ खे कहिड़ो फ़ाइदो थियो। हाणे थींदो ईअं आहे, तव्हां मां को अगरि कॾहिं जमायत में वियो हुजे, जेके तबलीग जमायत आहे, जेके ख़ासि तौर ते रायविंड वारी जमायत हूंदी आहे, अगरि तव्हां कॾहिं उन सां तव्हांजो इंटरेक्शन रहियो हुजे ऐं तव्हां कॾहिं विया हुजे, त उन्हनि वटि हिकिड़ो किताबु हूंदो आहे। बाबा उहो कहिड़े किताब जे तहत उहे जेके आहिनि सो तबलीग कंदा आहिनि। हा बाबा, उन्हनि वटि कहिड़ो किताबु हूंदो आहे? छा क़ुर शरीफ़ हूंदो आहे उन्हनि वटि? हदीस जो किताबु हूंदो आहे या पोइ फ़िक़ह जो किताबु हूंदो आहे? कहिड़ो किताबु हूंदो आहे बाबा उन्हनि वटि? फ़ज़ाइल अमाल किताबु हूंदो आहे उन्हनि ॾे। हाणे फ़ज़ाइल अमाल किताब में छा लिखियलु आहे? उहो लिखियलु आहे उर्दूअ में। उर्दू में। हाणे छा कंदा आहिनि उहे जेके तबलीगी जमायत वारा माण्हू वेंदा आहिनि, जिथे बि वेंदा आहिनि उहो किताब खोले मस्जिद में पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि, 4 पेज हुनजा ॿुधाए छॾींदा आहिनि, माण्हुनि खे सॾे करे 4 पेज हुनजा पढ़ी करे ॿुधाए छॾींदा आहिनि। बसि इहो तबलीग थी वई हुननि जी। साॻी तरह सां जीअं हींअर असां वटि इहो फ़ज़ाइल आमाल मौजूदु आहे, उन दौर में असांजो इस्माइली मुबलिग, माना तबलीग करण वारा इस्माइली फ़िरके जा, जेके अॼुकल्ह आगा खानी तव्हांखे नज़र अचनि था, उन्हनि जो जेको फ़िरको हुयो, उन्हनि जी तव्हांखे तबलीग वारा जेके आहिनि सो नज़र अचनि था। पोइ उन्हनि जा जेके गिनान हुआ, जीअं इहे तव्हांखे फ़ज़ाइल अमल वारे नज़र आयो त उर्दू में लिखियलु आहे। अॻिलो माण्हू बरोच आहे तॾहिं बि हुनखे साॻी उर्दू में ॿुधाईंदा। अॻिलो माण्हू पश्तो स्पीकिंग आहे, सराइकी स्पीकिंग आहे, बलोची स्पीकिंग आहे, सिंधी स्पीकिंग आहे, मारवाड़ी स्पीकिंग आहे, कहिड़े बि ॿोलीअ सां तालुक़ु रखंदड़ हूंदो, हू हुनखे सिंध जेको उर्दूअ में जेको उन्हनि लिखियलु आहे मौदूदी साहिब जो किताबु, उहो हुनखे पढ़ी ॿुधाईंदा। पोइ उहो छा थींदो, उहो माण्हू सम्झे, उहो ॻाल्हाए न सघंदो, पर उहो माण्हू उहा ॿोली सम्झी सघे थो त बाबा हीअ जेकी ॻाल्हि करे रहियो आहे, हीअ करे रहियो आहे। साॻी तरह सां जीअं हिन वक़्त में इहो फ़ज़ाइल आमाल आहे, उन ज़माने में जेके इस्माइली फ़िरके वारा जेके मुबलग हुआ, उन्हनि वटि गिनान लिखियल हूंदा हुआ। गिनान गुजराती ऐं सिंधी ॿोली मिक्स में लिखियल हूंदा हुआ, जहिड़ो नी तहिड़ो अॻियो हूं त कतियाई, पोइ सुभाणे सरतिन विच में मिली मिरकियाई। हाणे अहिड़े क़िस्म जी जेकी शाइरी आहे उहा तव्हांखे नज़र अचे थी। ठीकु आहे बाबा, अहिड़ी शाइरी। हाणे हिन सां छा थियो, हाणे तबलीगी जमायत वई, मिसाल जी ॻाल्हि आहे गवादर वई, छो त ओल्ड गवादर में इस्माइली मुबलगनि जा वॾा हिकिड़ा ॻोठ ठहियल आहिनि, अॼु बि मौजूदु आहिनि पुराणी गवादर में। ठीकु आहे, अगरि तव्हांजो कॾहिं वञणु थिए त तव्हां हुते ॾिसी वठिजो। बिल्कुलु नूरदीन ऐं सदरुद्दीन जो जेको आहिनि सो, हा बिल्कुलु बिल्कुलु जेके शरीयत लाइ लिखियल हुआ। हाणे उन तहत हुननि तबलीग करणु शुरू कई आहे। इन सां फ़ाइदो असांजी ॿोली खे छा थियो, असां ॻाल्हि इहा लिखंदासीं। एग्ज़ामिनर खे उहा शइ ॿुधाइणी आहे जेको आम किताबनि में त ज़रूरु आहे, पर असां हुनजो पर्सपेक्टिव उहो ॿुधायो आहे जेको हू चाहे थो, जेको हू चाहे थो। त असांजी ॿोली खे फ़ाइदो कहिड़ो थियो? उहो त इस्माइली फ़िरके खे फ़र्क़ु पियो न। उहो त ठीकु आहे इजाद थी, पर असांजे ॿोलीअ खे कहिड़ो फ़ाइदो थियो? फ़ाइदो इहो थियो त उहे गुजराती ऐं सिंधी मिक्स में लिखियल हुआ। हाणे उहे जब तबलीग करण जे लाइ कॾहिं मुल्तान वञनि पिया, कॾहिं तव्हांजो कश्मीर वञनि था, कॾहिं उहे गवादर वञनि था, कॾहिं केच मकरान वञनि था, उहे सिंधी ऐं गुजराती में लिखियल आहिनि। जीअं मौदूदी साहिब वारो किताबु फ़ज़ाइल अमाल असांखे पढ़ी ॿुधायो थो वञे, साॻी रीति उहो किताबु उन ज़माने में इहो पढ़ी ॿुधायो वेंदो। इन सां इहो थियो त असांजी ॿोली जेकी आहे उहा सिंध जूं जेके सरहदूं आहिनि उन मां निकिरी करे तमामु ॾूरांहे इलाइक़नि में ॻाल्हाई ऐं सम्झी वञण जे क़ाबिल सम्झी वई, ऐं मुख़्तलिफ़ माण्हू हाणे उहा ॿोली, सिंधी ॿोली सम्झी सघनि पिया या ॻाल्हाए सघनि पिया। इन जे करे त उहा तबलीग जेकी उन्हनि खे थिए पई, उहा उन ॿोलीअ में थी रही हुई। ठीकु आहे बाबा, इन करे असांजी ॿोलीअ खे जाग्राफिकली वुसत मिली। उन खां पोइ अचे थो मज़हबी गिनान जो जुड़िया, जेके क्लासिकल शाइरी जो बुनियादु बणिया। मज़हबी शाइरी, मज़हबी शाइरी जो मतिलबु छा आहे? जेके गिनान हुआ उहे क्लासिकल, बाबा हर
शाइरीअ जो हर जेको अदब आहे उन जो बुनियाद किथां न किथां पवंदो आहे। भई उहो किथां बुनियाद पवे थो, कहिड़ी तरह सां उन जो वजूद पियो। भई का बि शाइरी शुरू थी आहे त उन जो वजूद किथां न किथां त हूंदो, किथां न किथां त उहा पैदा थी हूंदी। असांजी जेकी क्लासिकल शाइरी आहे, क्लासिकल शाइरी माना लतीफ़ जी शाइरी, क्लासिकल शाइरी माना सचल जी शाइरी, इहा शुरू किथां थी, कीअं थी, उनजो नंढड़ो एग्ज़ाम्पल असां हिते हुनखे पेश कयूं था शाइरीअ जे वसीले। जहिड़ो नी तेड़ो अॻियो हूंद कथियाई, पोइ सुभाणे सरतन विच में मिली मुरकियाई। हाणे इहो पीर सदरुद्दीन लिखे थो। हाणे तव्हांखे हिन जो फ़र्क़ु ॿुधायां थो। हीउ जेको मथियूं मथियूं शेर तव्हांजो अचे पियो, बेत अचे पियो, इहो लिखियल आहे 1240 ईस्वीअ में। 1240, थोरो रुगो डेट यादि कजो, लिखण जी ज़रूरत कान्हे तव्हांखे त ई वेही करे लिखो, न न न न, लिखणो कोन्हे, सभु सम्झणो आहे। 1240 ईस्वीअ में हिकिड़ी शइ लिखे थी, हुनजो बुनियादु पवे थो गिनान जे वसीले। साॻी सिन्फ़ खे साॻे अंदाज़ सां लतीफ़ मोहम्मद पाए मन में रंडा रोड़िया जिन, तुंहिंजो सराफन अणतोड़ियो अघायो। साॻी ॻाल्हि करे थो घणनि सालनि खां पोइ 1724-25 में, 1724-25 में इहा ॻाल्हि करे थो, यानी के 500 साल खां पोइ उहा ॻाल्हि वरी वापसि असां वटि नज़र अचे थी। गिनाननि वारो असर जेको असां वटि अचे थो, या मोहम्मद पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिनी संदे सुट लाइ सराफ़ ई सिकनि। हाणे इहो वरी मेवन शाइनात रिज़वी जेको कंटेम्पररी आहे, हम असर शाइर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो, इहो उन दौर में असांखे उनजी शाइरी नज़र अचे थी। हाणे इहे 500 साल पहिरीं उहा शइ हिकिड़ी जंहिंजो वजूद पियो, ऐं उहा साॻी शाइरी खणी करे लतीफ़ ऐं ॿिया जेके शाइर हुआ उन्हनि खे हिकिड़ो मौज़ू नओं ॾेई करे इस्तेमालु कयो। हाणे शाइरी ते लिखण न आहे, तव्हां चवंदो साईं हाणे शाइरी थो लिखे, हाणे शाइरी तव्हां पंहिंजी ॻाल्हि था फिरो था, बाबा नथो फिरा। हाणे इहो लिखंदासीं हिन पैराग्राफ में त जेके नूरदीन ऐं पीर सदरुद्दीन जेके गिनान लिखिया हुआ, उन्हनि जो असर क़बूल कंदे असां वटि प्लेजरिज़म हींअर मौजूदु आहे, त प्लेजरिज़म थी वियो। प्लेजरिज़म न आहे, इहो आहे असर क़बूल करणु। जेको अदब में चइबो आहे कंहिंजो इन्फ्लुएंस वठणु पंहिंजे पाण ते, असर क़बूल करणु। त उहे जेके शाइर हुआ उहे असर क़बूल कंदे पंहिंजी शाइरीअ में उन साॻे मौज़ूअ खे आंदो आहे। ऐं उन में पाण छा लिखंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं मेवन शाइनात रिज़वी नूरदीन, पीर नूरदीन ऐं पीर सदरुद्दीन जी गिनाननि जो असर क़बूल कंदे पंहिंजे पंहिंजे रिसाले में सुरकापाइती चयो। इहो यादि कयो। हाणे सिर्फ़ु इन पूरी हेडिंग खे एक्सप्लेन कंदासीं त बाबा पीर नूरदीन ऐं पीर सदरुद्दीन जी जेकी गिनान लिखियल हुआ उन्हनि जो असर क़बूल करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं मेवन शाइनात रिज़वी साहब सुरकापाइती लिखियो या चयो, बसि एक्सप्लेन थी वई तव्हांजी पॉइंट। ठीकु आहे बाबा, हलो त वरी हाणे असां नेक्स्ट पॉइंट खे डिस्कस कयूं था। किस्सा गोई जो बुनियाद पियो, पोइ जेको फन तौर मुतारिफ़ थियो, किस्सा गोई छा हुई। हाणे असां ॾिठोसीं त हिन दौर में जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जूं सूरमियूं हुयूं, छाकाणि त हिन दौर में 6 सूरमियुनि जो असांखे ज़िक्र नज़र अचे थो जंहिंजो लाॻापो हिन दौर सां हुयो। 6 सूरमियुनि जो लाॻापो हिन दौर सां हुयो। तंहिं करे असांखे नज़र अचे थो त इहे जेके किस्सा हुआ इन्हनि खे ॿुधाइण जो रवाज पवे थो। किस्सा गोई माना स्टोरी टेलिंग। हाणे स्टोरी टेलिंग जो हिकिड़ो रवाज पवणु शुरू थिए थो, ऐं अहिड़ी तरह सां असां ॾिसूं था त इहा हिकिड़ी नई सिन्फ़ जेकी आहे उहा असांजे अदब में मुतारिफ़ थिए थी, या हिकिड़ी नई डेवलपमेंट जेकी आहे असांजे अदब में असांखे नज़र अचे थी। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ लोक शाइरी जी शुरूआति थिए थी। हिनमहिल ताईं असां कंहिं बि हेडिंग में का बि शाइरी न आहे लिखी, बल्कि उन जो ॿियो आर्ग्यूमेंट लिखियो आहे जेको वधीक सघारो आहे असांजे शाइरी लिखण खां। मतिलबु असां आर्ग्यूमेंट अहिड़ो ॾियूं था जेको वधीक सघारो आहे असांजी शाइरी जे एग्ज़ाम्पल लिखण खां। शाइरी जो एग्ज़ाम्पल लिखंदासीं उन में असां ग़लती करे सघूं था, पर असां हिकिड़ो हिस्टोरिकल हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियूं था जेको वधीक सघारो आहे असांजी शाइरीअ खां। लोक शाइरी जी शुरूआति थी। हा, अगरि आउं हिनखे ईअं लिखां त बाबा मरखां शेखण गीच चयो, माना उनखे मूं सफ़ा हिकिड़ो नंढे पैमाने ते बयानु करण जी कोशिशि कई आहे। इन में अंदरि असां लोक शाइरी जॾहिं पढ़ंदासीं त उहे मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जेके आहिनि शुरू थियनि थियूं। मिसाल जी ॻाल्हि आहे, असां हिन में लोक शाइरी जी शुरूआति थिए थी त गीच जेको आहे हिन दौर में
मरखा शेकण पंहिंजो जेको विकियो ॾातार हूंदो आहे उन जे शान में उहो ॻीच चवंदी आहे, ॻीच चवंदी आहे मरखा शेकण, उनजो ज़िक्र नज़र अचे थो। या ॿियूं जेके सिन्फ़ूं आहिनि जेके तमामु पुराणियूं झूनियूं जेके सिन्फ़ूं आहिनि लोक अदब जूं, उहे त उनजो त को तारीख़ मिले कोन थी। छो त जॾहिं असां तारीख़ जी ॻाल्हि, असां लोक अदब जी ॻाल्हि कयूं था, उहो एतिरो पुराणो आहे जेसि ताईं असांजी सोसाइटी आहे। जॾहिं असां गार मां निकिरी करे ॻोठ में अचणु शुरू कयोसीं, तॾहिं खां लोक अदब ठहणु शुरू थी वियो। हाणे तॾो का शाइरियूं, तॾो को लोलियूं, तॾो को पिरोलियूं, तॾो कियूं इहे जेके लोक दास्तान, लोक कहाणियूं, इहे उन दौर जूं जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि। त अहिड़ी तरह सां असां हिन में लिखंदासीं त बाबा मरखा शेखण जेको आहे ॻीच जो जेको वजूद विधो, उनजो असांखे ॻीच मिलनि था। या जेके ॿियूं सिन्फ़ूं आहिनि, लोली त माना उन ज़माने जी लोली आहे जॾहिं माउ ऐं ॿार जो रिश्तो ठहियो हूंदो, त उन कुझु लफ़्ज़ जुंगारिया हूंदा, उहे जुंगारियल लफ़्ज़नि जो जेको मजमू आहे उनखे असां लोली चवंदा आहियूं। उनजो वजूद बि तॾहिं खां पियो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां लिखंदासीं त ख्वाजगी पट्टी जोड़ी वई, जेका अॼु बि लाड़ वारे खिते में ॻाल्हाई वेंदी आहे। हिकिड़ी सिंधी अहिड़ी बि लिखी वेंदी आहे, अहिड़ी स्क्रिप्ट बि लिखी वेंदी आहे जेकी देवनागरी लिपि में लिखी वेंदी आहे। तव्हां हिंदी मूवीज़ ॾिसंदा हूंदव, जेकी उन में लिखियल हूंदी आहे, साॻी तरह सां सिंधी जेकी असां लिखूं था राइट टू लेफ्ट, बाबा जेकी सिंधी तव्हांजे स्क्रीन ते अची रही आहे, इहा त राइट टू लेफ्ट लिखिजे थी, पर हिकिड़ी सिंधी अहिड़ी आहे जेकी देवनागरी लिपीअ में लिखी वेंदी आहे, जेकी लेफ्ट टू राइट लिखी वेंदी आहे, जेकी इस्माइली मुबलगन जो कलाम आहे। अगरि तव्हां मां कंहिंजो हैदराबाद सां तालुक हुजे त तव्हांखे ॿुधायां थो, सलावट पाड़ो आहे, उन में ख्वाजान जो जमायत खानो आहे। उन जे ॿाहिरां भितुनि ते उन जा जेके गिनान लिखियल आहिनि, या तव्हांखे नेट तां सर्च करे उहे गिनान लिखियल मोकिलींदुसि त उहो कहिड़ी ॿोली में लिखियल आहिनि, उहे सिंधी ऐं गुजराती मिक्स में, उहे पढ़णी उनजी उहा ई आहे। पर उनजो स्क्रिप्ट, जीअं अॼुकल्ह पाण स्क्रिप्ट कहिड़ो इस्तेमालु कयूं था सिंधीअ जे लाइ, पाण अॼुकल्ह रोमन स्क्रिप्ट इस्तेमालु कयूं था। बाबा क्लास में अचो, मूं मैसेज करे छॾियो, लिखियुमि अंग्रेज़ी में, उनखे रोमन स्क्रिप्ट चइबो आहे, पर उहो चयो छा में, उहो चयो सिंधीअ में। साॻी तरह सां उन दौर में जेको असांखे गिनान मिलनि था, उहे गिनान देवनागरी लिपीअ में लिखियल हुआ। अॼु बि असांजे जेके हिंदुस्तान में माण्हू सिंधी मौजूदु आहिनि, जेके हिंदू सिंधी मौजूदु आहिनि, उहे देवनागरी लिपीअ खे इस्तेमालु कंदा आहिनि। सिंधी लिखण जे लाइ देवनागरी लिपीअ में इस्तेमालु कयो वेंदो आहे। हीअ जेकी अरबी रस्मुल ख़त जेकी असां वटि हिते पाकिस्तान में मुरवज आहे, या हिंदुस्तान जा कुझु माण्हू इस्तेमालु कनि था, उहे तमामु घटि पैमाने ते जेके आहे सो कत बांधी वेंदी आहे। ठीकु आहे बाबा। त अहिड़ी तरह सां असां ॾिसूं था त ख्वाजगी पट्टी जोड़ी वेंदी आहे। हाणे ख्वाजगी पट्टीअ में टोटल उनखे 6 हर्फ़ी बि चइबो आहे। जीअं पाण को माण्हू ॻाल्हाईंदो आहे, उनजी ॿोली सम्झ में न आहे ईंदी, त उनखे चवंदा आहियूं यार हीउ माण्हू त अधु अखरी थो ॻाल्हाए। इहा अधु अखरी छा आहे? तव्हां लफ़्ज़ आमतौर ते तव्हां पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे घरनि में ॿुधो हूंदो, त बाबा अधु अखरी थो ॻाल्हाए। बाबा अधु अखरी छा आहे? अधु अखरी इहा तव्हांजी ख्वाजगी पट्टी आहे, जंहिंखे अधु अखरी चयो वेंदो आहे। छो त असांजी जेकी हींअर मौजूदा पट्टी आहे, उन में 52 हर्फ़ आहिनि। पर साॻी तरह सां जॾहिं असां ॻाल्हि कयूं था ख्वाजगी पट्टी जी, त उन में 40 हर्फ़ आहिनि। उहे 40 हर्फ़, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में कुझु लफ़्ज़ खुटल आहिनि। जीअं घणो पाण चवंदा आहियूं, हू चवंदा आहिनि घरू, माना उहो लफ़्ज़ सुसाए करे ॿुधाईंदा आहिनि, सुसाए करे पढ़ंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां असां ॾिसूं था त ख्वाजगी पट्टी हिन दौर में जुड़े थी। उन खां पोइ असां लिखंदासीं तत। तत माना कंक्ल्यूअन। तत में छा लिखणो आहे? तत में ईअं लिखी सघिजे थो, मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांखे तत लिखणु सम्झायां थो हिन क्लास में। ठीकु आहे, छो त हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रिकॉर्डिंग थिए थी ऐं ग्रुप ते मुख़्तलिफ़ ते शेयर कंदुसि। फ्री ओरिएंटेशन क्लास आहे, त इनखे उन लेवल ते आउं वठी वेंदुसि। ठीकु आहे बाबा। त हिन में तारुफ़ लिखंदासीं, जेको असां सुभाणे हुन ते वधीक डिस्कस कंदासीं, त कहिड़ी नोयत जो कहिड़ी तरह सां असां हिकिड़ो जनरल इंट्रोडक्शन ठाहे सघूं था, जेको हर दौर ते लॻी सघे थो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां लिखंदासीं त बाबा हिन दौर में सिंधी अदब में लोक दास्तन जे इर्तिका जो दौरु आहे। धारियुनि जे कहां जे करे सिंधी तारीख़ जो ब्लैक होल आहे। हिन दौर में सिंधी ॿोली खे जाग्राफी वसत मिले थी। सूमरनि जे दौर में मज़हबी गिनान जुड़िया, जेके क्लासिकल शाइरी जो बुनियादु बणिया। उन खां पोइ असां लिखंदासीं किसा गोई जो बुनियादु पियो, जेको पोइ फ़न तौरु मुतारिफ़ थियो। लोक शाइरी जी शुरूआति थी। ख्वाजगी पट्टी जोड़ी वई, जेका अॼु बि लाड़ वारे खिते में ॻाल्हाई वेंदी आहे। तंहिं करे असां चई सघूं था त जेको सूमरनि जो दौरु आहे, उहो सिंधी अदब जो आवाइली दौरु या क्लासिकल दौरु आहे। इन ॿिनि तरह जा सवाल पुछी सघजनि था।
सवाल अगर पुछंदो केरु, एग्ज़ामिनर सवाल पुछे हिन दौर ते, मिसाल जी ॻाल्हि आहे, त सवाल ठहंदो त बाबा सूमरनि जो दौर सिंधी अदब जो अवाइली दौर आहे, इहो सवाल पुछंदो। हेडिंग सब हेडिंग साॻियूं लॻंदियूं। या वरी इहो पुछी सघे थो त सूमरनि जो दौर सिंधी अदब जो क्लासिकल दौर आहे, बहस करियो। इन तरह जो सवाल पुछी सघिजे थो। पोइ इन ॿिन्ही कंडीशन्स में असांजो जवाबु साॻियो ई रहंदो। हाणे हिन जो मवाद तव्हां चवंदो सर मवाद किथां आणींदासीं, बाबा हिन जो मवाद जेको आहे उहो ही लेक्चर तव्हां ॿुधो पढ़ियो, हाणे तव्हां वरी इन जो मवाद जेको आहे उहो सिंधी अदब जो तारुफ़ किताब जेको आहे उहो तव्हां वठंदो। अगरि उहो तव्हांजे साम्हूं हींअर मौजूदु आहे, अगरि तव्हां हुनखे ॾिसंदा वञो त तव्हांखे वरी पढ़ण जी ज़रूरत ई न आहे सिंधी जी। माना तव्हां इहो सवाल हिते सम्झी वरितो, क्लास वरितो तव्हां, ऐं उन खां पोइ तव्हां वटि किताब आयो, हिकिड़ो चकर तव्हां पढ़ी वरितो, ज़िंदगी भर तव्हांखे जेको आहे सो, हा, ज़िंदगी भर तव्हांखे उहो सवाल विसरंदो ई कोन, ऐं उहे शयूं तव्हां जूं क्लियर थी वेंदियूं। ठीकु आहे बाबा। बाबा हाणे तव्हां जेको सवाल आहे त पुछी वठो।